ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण ॾिठो त प्रद्युमन जो द्वारिका में ॾाढी ही धूमधाम सां स्वागत थिए थो ऐं उन जो विहां रतीअ सां थिए थो। तंहिंखां पोइ अध्याय 56 में राजा परीक्षित के श्री सुखदेव जी स्वामी श्री कृष्ण भगवान जे सत्यभामा सां विहां थियण जी कथा ॿुधाए थो त सतराजित नाले यदुवंशीअ खे सूर्य देवता हिकु सेमतक नाले मणी ॾिनी हुई, जंहिं करे हू बीमारी ऐं ग़रीबीअ खां बची वियो ऐं उन मणीअ जे पूजा करण जे करे उहा मणी उनखे हर रोज़ 20 मण सोन ॾींदी हुई, जंहिं करे हू ॾाढो धनवान थी वियो ऐं पाण जहिड़ो कंहिंखे बि न सम्झणु लॻो। उन ही धन जे नशे में हू हिकु ॾींहुं श्री कृष्ण चंद्र जी जे दरबार में हलियो आयो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 52 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहा आयूं। श्री सुखदेव जी स्वामी चवनि था त हे राजा परीक्षित, जॾहिं सतराजित श्री कृष्ण भगवान जे दरबार में वियो तॾहिं यदुवंशी जेके उते वेठा हुआ तिन परियां मणीअ जो प्रकाश सूर्य वांगुरु ॾिठो। तॾहिं हू उनखे सूरज सम्झी श्री कृष्ण खे चवण लॻा, हे द्वारिकानाथ, तव्हां जो प्रताप ऐं जस ॿुधी सूरज देवता बि तव्हां जे दर्शन वास्ते अचे थो। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण चयो, ही सूर्य देवता कोन आहे, पर सतराजित यादव सूर्य देवता जो तप करे सेमतक मणी उनखे मिली आहे, जा संदसि गिची में पई चमके। जॾहिं सतराजित सभा में पहुतो, सभई यदुवंशी उन मणीअ खे ॾिसण लॻा, जंहिं करे सतराजित उतां खां जल्दी उथी पंहिंजे घर हलियो वियो। अहिड़ी तरह कॾहिं कॾहिं सतराजित पंहिंजी मणी गिचीअ में विझी श्री कृष्ण भगवान जे दरबार में वेंदो हो। हिकिड़े ॾींहुं यदुवंशियन श्री कृष्ण खे चयो, महाराज, मणी सतराजित खां वठी राजा उग्रसेन खे ॾिजे, छो त सतराजित खे उहा मणी सुहे नथी। इहा ॻाल्हि ॿुधी श्री कृष्ण कंहिं वक़्तु सतराजित जी परीक्षा वठण वास्ते खिली हिननि खे चयो, राजाऊं सभिनी खां वॾा थियनि था, तंहिं करे जंहिं वटि जा शइ चङी हुजे सा राजा खे भेट करण सां लोक ऐं परलोक ॿई ठहनि था। तंहिं करे तूं ही मणी राजा उग्रसेन खे, जंहिंखे असां बि पंहिंजो वॾो सम्झूं था, तंहिंखे भेंट ॾेई संसार में जस पाए। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी सतराजित लालच जे वस थी उदास थियो ऐं उन ॻाल्हि जो को जवाब न ॾेई दंडवत करे पंहिंजे घर हलियो वियो। पर कृष्ण भगवान जो सूरज चंद्रमा ऐं ॿियनि सभिनी देवताउनि जो मालिक आहे, तंहिंजी इच्छा सां उन ॾींहं खां जेको गुण उन मणीअ में हो सो सभु हलियो वियो। सतराजित घर वञी परसुवन पंहिंजे भाउ खे चयो,
श्याम सुंदर मूंखे राजा उग्रसेन खे मणी ॾियण वास्ते चयो, पर मूं न ॾिनी। प्यारा भक्तों, इहा ॻाल्हि ॿुधी मूर्ख परसुअन द्वारिका नाथ ते कांवर जी उहा मणी सतराजित खां वठी पंहिंजी ॻिचीअ में विझी घोड़े ते चढ़ी जंगल में शिकार वास्ते वियो। उते हिकिड़े हिरण जे पुठियां घोड़ो डोराईंदो संगतियुनि खां जुदा थी जबल जी गार वटि, जिते हिकिड़ो शींहुं रहंदो हो, उते वञी पहुतो। जीअं शींहुं घोड़े जो खरो ॿुधो, तीअं ॿाहिरि निकिरी परसुअन ऐं घोड़े खे हिरण समेत मारे परसुअन जी ॻिचीअ मां उहा मणी खणी पंहिंजी गुफ़ा में वञण लॻो त ओचितो जामवंत नाले रिछ, जो श्री रामचंद्र जो भक्त हो, तंहिं शींहं खे गुफ़ा जे दरवाज़े वटि मारे उहा मणी खणी छॾी। उन मणीअ जी रोशनाईअ सां जामवंत जी जाइ जा अंधारी गुफ़ा में हुई, सा हाणे 8 ई पहर ॾींहुं वांगुरु रोशन रहण लॻी। जॾहिं परसुअन जे दोस्तनि अची सतराजित खे चयो, तुंहिंजे भाउ जंगल में हिकिड़े हिरण जे पुठियां घोड़ो छॾियो, पर पोइ त वरी केतिरे ॻोल्हण ते बि संदसि पतो न पियो। तंहिं करे असीं लाचार थी हलिया आया आहियूं। इहा ॻाल्हि ॿुधी सतराजित सोच करे पंहिंजे मन में शक आंदो त श्री कृष्ण जी सेमतक मणी राजा उग्रसेन खे ॾियण लाइ मूंखे चयो हो, सा मूं उनखे न ॾिनी हुई। तंहिं करे उन मुंहिंजे भाउ खे जंगल में मारे उहा मणी खणी हूंदी। सभई चयो जय श्री कृष्णा। सतराजित उन ॻाल्हि जो सोच पंहिंजे अंदर में रखी राति ऐं ॾींहुं उदास थियण लॻो, पर श्री कृष्ण जे डप खां इहा ॻाल्हि चई न थे सघियो। हिकिड़े दफ़ा राति जो सतराजित जी स्त्री उनखे उदास ॾिसी पुछियो, तव्हां केतिरे वक़्त खां उदास पिया लॻो, उन जो कारण छा आहे? उन ते सतराजित चयो, हे प्राण प्यारी, स्त्रीअ जे पेट में का बि ॻाल्हि नथी टिके ऐं सभु हाल पंहिंजे घर जो ॿिए खे ॿुधाए ॾिए। उन में का चङाई बुराई नथी सम्झे। तंहिं करे पंहिंजे मन जो भेद जंहिं में खुटको हुजे सो स्त्रीअ खे ॿुधाइण न घुरिजे। इहा ॻाल्हि ॿुधी हुन स्त्रीअ चयो, पति कहिड़ी ॻाल्हि तोखां ॿुधी मूं ॿाहिरि कई आहे, जो तव्हां चओ था। सभई स्त्रियूं बराबरि न थियनि थियूं। हाणे जेसिताईं तव्हां पंहिंजे मन जो हाल मूं सां न कंदा, तेसिताईं मां अन्न जल न वठंदसि। इहा ॻाल्हि ॿुधी सतराजित चयो त सच कूर जो हाल परमेश्वर थो ॼाणे, पर मुंहिंजे मन में हिकिड़ी ॻाल्हि जो शक आहे, जो तोखे ॿुधायां थो, पर तूं ॿिए कंहिं सां इन ॻाल्हि जो ज़िक्र न कजि। जॾहिं हुन खेसि अंजाम ॾिनो त मां कंहिं सां बि ॻाल्हि न कंदीसि, तॾहिं सतराजित सभु ॻाल्हि पंहिंजी स्त्रीअ खे ॿुधाए छॾी। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 54 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।